नारे तकबीर, अल्लाहु अकबर, नारे तकबीर, अल्लाहु अकबर, नारे रिसालत, या रसूल अल्लाह, नारे रिसालत, या रसूल अल्लाह, नारे हैदरी, नारे हैदरी, हुसैनियत, हुसैनियत, यजीदियत, यजीदियत, बर मुहम्मद व आले मुहम्मद सलावत। तकलीफ़ न थिए त जेकॾहिं थोरो वेझा थी अचो, वॾी महिरबानी थींदी तव्हांजी। बर मुहम्मद व आले मुहम्मद सलावत। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदन साहिबित ताज वल मेराज वल बुर्राक वल अलम दाफ़िअल बलाए वल वबाए वल कहते वल मर्ज़ वल अलम। इस्मुहु मक्तूबुम मरफ़ूम मशफ़ूम मनकूशुन फ़िल लोह वल कलम सय्यदुल अरब वल अजम। जिस्मुहु मुक़द्दसुम मुअत्तरुम मुतहहरुम मुनव्वरुन फ़िल बैत वल हरम। शम्सुज़्ज़ुहा बदरुद्दुजा शम्सुज़्ज़ुहा बदरुद्दुजा सदरुल उला नूरुल हुदा कैफ़िल वरा। मिसबाह ज़ुल्म जमील शियम शफ़ीउल उमम साहिबुल जूद वल करम। वल्लाहु आसिमहु व जिब्रीलु खादिमहु वल बुराको मरकबहु वल मेराजो सफ़रहु व सिदरतुल मुंतहा मकामहु व काब कौसैन मतलूबहु व मतलूबु मक़सूदहु व मक़सूदु मौजूदहु। सय्यदुल मुरसलीन खातमुन नबीयीन शफ़ीउल मुज़्तबीन अनीसुल गरीबीन रहमतन लिल आलमीन अबुल क़ासिम मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद वस्सलातु वस्सलामु अला आलिहि तय्यबीन अत्ताहिरीन अल-मासूमीन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अबू अब्दुल्लाहिल हुसैन नहनु अहल बैतुन नबुव्वा व मादनुर रिसाला व मुख़्तलिफ़ुल मलाइका। सलावत पढ़ो मोहम्मद व आले मुहम्मद। सब हमदे तारीफ़ उन ख़ालिक़ कायनात जे लाए जैं असांखे मक्तबे मोहम्मद व आले मोहम्मद सां वाबिस्ता कयो। सम्झाऊं लाड़ जो माण्हू आहियां, मुंहिंजी लाड़ी ॿोली आहे, इन करे मुंहिंजो थोरो घणो फ़र्क़ु आहे, महसूसु कंदव दीन जो माण्हू। सो सलवात पढ़ो मोहम्मद व आले मोहम्मद ते। ही फ़क़त लफ़ाज़ी जुमला न है, पर हक़ीक़त है त ख़ालिक़ कायनात जो असां ते वॾे खां वॾो एहसान इहो आहे। हूअं त ख़ुदा जे एहसान जो को अहातो ई कोन्हे। उन मालिक जा वॾा एहसान सभिनी ते आहिनि, पर उन्हनि सभिनी एहसाननि में उन जो वॾो एहसान इहो आहे त हुन असांखे मक्तबे मोहम्मद व आले मोहम्मद सां वाबिस्ता कयो। इहो हुन जो वॾो एहसान आहे। ऐं आले मोहम्मद जो बि असां ते एहसान आहे। दावत फ़िक्र थो ॾियां अहले इल्म हज़रात खे। आले मोहम्मद पहिरीं मूं चयो त ख़ुदावंद आलम जो एहसान आहे जो हुन असांखे मक्तबे मोहम्मद व आले मोहम्मद सां वाबिस्ता कयो।
इहो ख़ालिक जो एहसान आहे। ऐं आले मोहम्मद जो एहसान आहे जो हुन हक़ीक़ी जेको तौहीद जो हक़ीक़ी तारफ़ कराए, उन ख़ालिक काइनात जो तारफ़ करायो जेको दुनिया वटि तौहीद जो को तसव्वुर न आहे। उहो उन्हनि जो एहसान आहे जो कॾहिं नहजुल बलागा में मिले थो, कॾहिं सैयद सज्जाद जे सहीफ़ सज्जादिया में मिले थो, कॾहिं इमाम रज़ा जे तिब में मिले थो, उनजे फ़लसफ़े में मिले थो। ऐं हर इमाम जे फ़लसफ़नि में जेको वैदानियत ॿुधायल आहे, इहो फ़ख्र आहे असांखे त आले मोहम्मद असांखे उहो ख़ुदा ॿुधायो जेको हक़ीक़ी ख़ुदा आहे। दुनिया वारनि वटि कहिड़ो बि वैदानियत जो तसव्वुर रखनि, मगर जेको ख़ुदा अली ॾेखारियो आहे, जेको ख़ुदा जनाबे सैयदा ॿुधायो आहे, जे ख़ुदा जो तारफ़ हसन हुसैन ॿुधायो आहे, जे इहो ॿुधायो त असांजी अज़मत पंहिंजी जॻह ते, लेकिन ख़ालिक जे ख़ुशनूदीअ लाइ अली अकबर खे क़ुर्बान करे छॾिजे, असगर खे क़ुर्बान करे छॾिजे, जनाबे ज़ैनब जी चादर ॾेई छॾिजे, मगर ख़ुदा जी अज़मत जो कमाल केॾो आहे। हिननि ख़ुदा जे तौहीद जो सही तारुफ़ करायो। ही न हुजनि हा त ख़ुदा जो तसव्वुर हुजे हा। अॼु बि जेके चवनि था त ख़ुदा दोज़ख में पंहिंजी टंग विझी चवंदो हलमिन मज़ीद अञा बि खपे जॾहिं दोज़ख चवंदी त पोइ ख़ुदा पंहिंजी टंग विझी छॾींदो। मगर अली ॿुधायो त ख़ुदा वंदे आलम जिस्म जिस्मानियत खां पाक आहे। उहो ख़ुदा आहे ई कोन जो को नज़र अचे, उहो ख़ुदा नज़र ई कोन थो अची सघे। सलवात पढ़ो मोहम्मद आले मोहम्मद ते। मिसाल जे तौर ते हिकिड़ो शख्स रूम जो सफ़ीर मुख़्तलिफ़ हवालनि सां ईंदा रहिया। उन वक़्त में जेके बि हुक्मरान हुआ असांजो उन्हनि सां को तालुक़ न आहे। उहे आया चऊं त असां ईसाई आहियूं, मुसलमान थियणु चाहियूं था। ॻाल्हि सम्झ में अचे पई आहे? पर असांखे हिकिड़े सवाल जो जवाबु ॾियो। उन चयो त न को तलवार हलाइणी पई, न को कुझु जहिड़ो करिणो पियो, मुफ़्त में मुसलमान थो थिए। ठीकु आहे, असांखे क्रेडिट मिले थो। चई त कहिड़ो सवाल आहे? चई त तव्हां ख़ुदा खे क़ादिर मुतलिक सम्झो था? उन चयो हा। सभु कुझु करे सघे थो? चयो हा, जेको हक़ में वक़्तु हो। चई भला जेकॾहिं सभु कुझु करे सघे थो त पोइ इहो ॿियो ख़ुदा पैदा करे सघे थो? सवाल अहिड़ो कयूं, ख़ुदा क़ादिर आहे न, सभु कुझु करे सघे थो, ॿियो ख़ुदा पैदा करे सघे थो? हाणे त सवाल जो जवाबु कीअं था ॾियनि? जेकॾहिं चवनि था त करे सघे थो त पोइ त ख़ुदा ॿिया थी वञा, त पोइ वरी शिरक बि थी वियो। चवनि था नथो करे सघे त पोइ चए थो ख़ुदा क़ादिर मुतलिक कोन्हे, नथो करे सघे। ॿियो सभु करे सघे थो, ख़ुदा पैदा नथो करे सघे। बुझी पिया छा करियूं? पंहिंजे जेके उन वक़्त जा जेके दरबारी जेके मौलवी हुआ, कारी क़ुरान हुआ, ज़र ख़रीद पुछी बाबा हाणे ॾियो जवाबु। सॼो ॾींहुं जेको मुफ़्त जूं मानियूं था खाओ, हाणे ॾियो जवाबु ॾियो। उन चयो साईं जवाबु सेकंडनि में मिली सघे थो। ॿुधायो छा आहे? चई पर इन जे लाइ वञिणो पवंदो अली जे दरवाज़े ते। सेकंड में जवाबु मिलंदो, पर वञिणो उते पवंदो। हुन चयो जेकॾहिं अली जे दरवाज़े ते वञा त पोइ तव्हांखे छो विहारियो अथव? मूंखे अली खां सवाइ जवाबु घुरिजे। उन्हनि चयो साईं ठीकु आहे, हिनखे 3 ॾींहं जो मौक़ो ॾियो, असीं जवाबु ॾींदासीं। जी ठीकु आहे। उनखे चयोसीं मुसलमान तूं 3 ॾींहंनि खां पोइ थिजी, ठीकु आहे न? 3 ॾींहंनि खां पोइ मुसलमान थिजी, असीं तो सवाल जो जवाबु ॾींदासीं।
3 ॾींहं खां पोइ त पइजी वियो रखिजी आउं आयो आहियां मुस्लमान थियण आयो आहियां पुछई इमरान खां चइसि ॻाल्हि आहे त असां जवाबु तयारु करे आया आहियूं कहिड़ो चइसि वाजिबुल क़त्ल आहे क़त्ल करियो हीउ ख़ुदा जी वैदानी जे ख़िलाफ़ पियो ॻाल्हाए क़त्ल करियो जलाल पइजी वियो चई हाणे क़त्ल करियोसि चइसि क़त्ल भले करियो मूंखे मुंहिंजी हिकु ॻाल्हि ॿुधो पहिरीं चई बुखे तव्हां क़त्ल करे मुंहिंजी लाश ज़ाहिर हेॾे सारे दरबार में सरकारी दरबार में जेको माण्हू क़त्ल थींदो इहा ॻाल्हि लिकंदी कोन तव्हां इहा लाश खे हीले ॿाहिरि वेंदा पोइ सवाल पैदा थींदो हर माण्हू पुछंदो हिनखे क़त्ल छो कयो जॾहिं चवंदा छो त पोइ चवंदा त हिन जो सवाल कयो हो हिन जो जवाबु कोन हो इन करे क़त्ल कयो चई आऊं मरी वेंदुसि पर मुंहिंजो सवाल क़ाइमु रहंदो मुंहिंजो सवाल ज़िंदा रहंदो 100 माण्हुनि ताईं 1000 माण्हुनि ताईं मुख़्तलिफ़ दौरनि ताईं इहो सवाल तारीख़ में रहंदो त जवाबु कोन ॾिनो क़त्ल कयो पोइ मुंहिंजा बि हम असर पैदा थिया थींदा पोइ मुंहिंजे नाले ते बि हिकिड़ो मज़हब पैदा थींदो मुंहिंजा बि हम ख़्याल ॻाल्हि सम्झ में अचे पई आहे पोइ मुंहिंजे नाले ते हिकिड़ो फ़िरक़ो तयारु थींदो अवां भले हिकिड़े माण्हू खे क़त्ल कयो ऐं त भले झंझट में पइजी वेंदा मूंखे भले क़त्ल कयो इहो कोन थो थी सघे भाउ तलवार हटायो हाणे छा करियूं नेठ आख़िरकार फ़ैसिलो थियो मजबूरी आहे बदनामी आहे हलो अली जे दर ते हलो अली खे सवाल पुछूं आया अली जे दर ते अली अलैहिस्सलाम शमून यहूदी जे बाग में मजदूरी करे रहियो आहे तारीख़ इस्लाम में अली मजदूर हो मगर तव्हां का ज़ईफ़ रवायत न वठंदा त एॾे सारे दौर में अली के मुसलमान वटि मजदूरी कई हुजे अली मजदूरी मुसलमान वटि करे हा त अॼु सभई मुसलमान चवनि हा अली असांजे टुकड़नि ते पलियो अली यहूदियुनि वटि मजदूरी कई उहे उनखे मजदूरी उनजो हक़ दबाए सघिया थे अली घटि मजदूरी वठंदो हो मगर चवंदो हो त करियां उते जिते कर मूंखे जताए न सघे आया अली हक़ में वक़्त बहिन कारिया ने क़ुरान बहिन हाफ़िज़ा ने क़ुरान बहिन हक़ मां सभु बहिन अली अलैहिस्सलाम खे चयो सवाल खणी आया आहियूं अली चयो त हींअर मजदूरी पियो करियां मुंहिंजो वक़्तु मुक़ररु आहे मुंहिंजो वक़्तु विकियल आहे इन करे ऐं हिन वक़्तु तव्हां सां ॻाल्हाईंदुसि अमानत में ख़यानत थींदी हीअ अली जो फ़लसफ़ो अली जो फ़लसफ़ो इहो आहे जेकॾहिं मज़दूर वञे थो किथे मज़दूरी करे थो उहो 8 कलाक 6 कलाक उनजा विकियल आहिनि उन में ॿिया कम करण लाइ असीं त टेलीफोन बि त सरकारी इस्तेमालु कंदा आहियूं उहा ठीकु आहे सरकारी फ़ोन था ॻाल्हायूं अली जेको तर्ज़ ज़िंदगी थो ॾे ही मजलिसूं असल में तर्ज़ अली खे अपनाइण जो नालो आहे ही तब्दीली जो नालो आहे ही किरदार जी तब्दीली जो नालो आहे हितां केरु वञे के महफ़िल में वञे रस्ते में निकिरे ॿाहिरि निकिरे उनजे लाइ हलण मां उनजे चलण मां उनजे अंदाज़ मां उनजी गुफ़्तार मां उनजी रफ़्तार मां उनजे सलीक़े मां माण्हू परे खां ॾिसनि अञा उन ॻाल्हायो न आहे पर परे खां ॾिसनि चवनि त ही अली वारो थी सघे थो अली जी खुशबू अचे जिते महफ़िल में ॻाल्हायूं ही मजलिसूं छा आहिनि पंहिंजे ज़हननि में सेव करियो फीड करियो जेकॾहिं किथे ॿिया माण्हू चवंदा बाबा कार्ल मार्क्स हीअं चयो कार्लाइल हीअं चयो अरस्तू जो फ़लसफ़ो हीअ आहे शेक्सपियर जो फ़लसफ़ो हीअ आहे भले चवनि जेकॾहिं मजलिस ई आहियूं हिन मजलिस में वियूं था त ही ज़हनी अयाशी न आहे ही ज़हनी अयाशी न आहे ही बाबे मदीनतल इल्म जो जेको दरवाज़ो आहे उतां इल्म जी ख़ैरात वठी जेकॾहिं को चवे कार्लाइल हीअं चयो कार्ल मार्क्स हीअं चयो टॉलस्टॉय हीअं चयो उते हिन मजलिस मां पिराइण वारो इहो चवे हा हा हीअं चयो मगर मुंहिंजे इमाम सैयद सज्जाद हीअं चयो मुंहिंजे अली हीअं चयो
मुझे जाफर सादिक हीअं चयो वो तॾहिं थींदो जॾहिं असां मजलिसनि में इहे फ़लसफ़ा ॿुधूं ॿुधण जा आदी बणिजूं रुगो ख़ाली बस रस्मी सवाब मिलंदो दोस्तो ये मजलिसूं सवाब खां बुलंद आहिनि बुलंद आहिनि बहलूल जन्नत विकिणंदो हो पैसा त वठंदो हो न वो भले तबलीग कंदो हो मगर ही जेको आज़ादार आहे इहो पैसा कोन थो वठे बाज़ारनि में वञी जन्नत जे जवाननि जे सरदार जो पैगाम पहुचाए मुफ्त में चवे थो अचो मजलिस में न्याज़ बि खाओ जन्नत बि वठो असां मुफ्त में जन्नत था ॾियूं ही मजलिसूं जन्नत जो विरासत आहे मुफ्त में विरासत जो नालो मजलिस हुसैन सल्लल्लाहु अलैहि मोहम्मद हाणे वक्त गुज़री वियो अली इस्लाम जो मज़दूरी टाइम ख़त्म थियो मौला चयो छा सवाल आहे जैसे ही चवे तो खुदा कादर मुतलिक आहे थोरो तवज्जो घुरां तव्हांजी अली जो जवाब कहिड़ो आहे जैसे ही चवे तो कादर मुतलिक असां चयो आहे ही चवे तो खुदा ॿियो खुदा बनाए सघे थो खुदा ॿियो बनाए त फ़ाइदो उला शरीक न रहंदो कहिड़ो जवाब आहे अली इस्लाम इहो चयो त शख़्स तू चवी थो त खुदा ॿियो खुदा बनाए सघे थो या न मौला फरमायो हिकिड़ो खुदा न मुंहिंजो खुदा हज़ार खुदा बनाए सघे थो मगर उहे सभु मखलूक हूंदा खुदा वरी बि ख़ालिक हूंदो ख़ालिक जेके ठाहींदो जेकॾहिं खुदा बि ठाहे पर उहो खुदा बि जेकॾहिं खुदा ठाहे त ठाहिण जे लाइ ठाहिण वारी शइ मखलूक हूंदी आहे मुंहिंजो खुदा वरी बि ख़ालिक हूंदो इन करे खुदा वरी बि कादर मुतलिक आहे तुंहिंजे सवाल जो जवाब इहो आहे दुनिया वारनि जा कंहिंजा 360 पुट आहिनि उहे खुदा बनाए वेठा आहिनि कहिड़ा बि कनि मगर जेकॾहिं चई ख़ुदा जेको बनाईंदो उहो बनाईंदड़ जेको हूंदो उहो ख़ालिक हूंदो आहे उहो ख़ालिक उहो आहे कादर मुतलिक आहे सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद ते त आले मोहम्मद जो तारिफ़ ख़ालिक कायनात आहे ख़ालिक जो तारिफ़ आले मोहम्मद कराए या ये चवां थोड़ी देर जे लाइ सभिनी ॻाल्हियुनि खे छॾे ऐं ये चवां त जेको ख़ालिक हिननि जो तारीफ़ करायो थोड़ी देर जे लाइ जेकॾहिं हदीस किस्सा खे ॾिसूं त ख़ालिक हदीस किस्सा में चयो हिननि खे न बनाया हा त ज़मीन न ठाहिया हा चंड न ठाहिया हा आसमान न ठाहिया हा सितारा न ठाहिया हा सयारा न ठाहिया हा कुझु न ठाहिया हा ऐं मोहम्मद आले मोहम्मद तव्हांजो एॾो मक़ाम आहे तव्हांखे न बनाया कुझु न बनाया ऐं जेकॾहिं ख़ालिक जो जी अज़मत या ख़ालिक खां घुरण ख़ालिक जी बंदगी फ़क़ति जेकॾहिं ॿियो न ॿिया फ़लसफ़ा हिकिड़े पासे दुआए कुमेल में अली ॿुधायो त केतिरो भाई दावत फ़िक्र थो ॾियां मौला फरमाए थो चाहे को 60 सालनि जो हींअर आहे को 50 सालनि जो आहे को 40 सालनि जो आहे हींअर पाण वेठा आहियूं को 30 सालनि जो को 60 सालनि जो असां ख़ुदा जा इकामात केतिरा जेके उनखे छॾे जीरा वेठा आहियूं 60 सालनि जा हाणे जेकॾहिं कंहिंजो कर्ज़ बि हूंदो आहे त उहो चवंदो आहे पहिरीं पुराणो कर्ज़ ॾे त खां पोइ ॿी ॻाल्हि आहे मगर अली दुआए कुमेल में जेको हिकिड़ो जुमिलो चयो आहे चए थो सभु कुझु खाई विया ख़ुदा जे इकामात खे न मञो जे वक़्तु हिन वक़्तु मौजूदु आहियो फ़क़ति इहो चओ या शरीअत रिज़ा ऐं जल्दी राज़ी थियण वारा इख़्फ़ल लिमन ला यमलिकु इला दुआ उनजी मग़फ़िरत कर जंहिं वटि दुआ खां सवाइ कुझु बि न फ़क़ति हलिया अचो ख़ुदा वटि जेकॾहिं हींअर बि जेकॾहिं वापसि आया पोइ सुभाणे भले 2 ॾींहं जीअरा रहो महीनो रहो 15 ॾींहं रहो हिकिड़ो ॾींहुं रहो हिकिड़ो पल रहो या शरीअत रिज़ा ऐं जल्दी राज़ी थियण वारा हू राज़ी थी वञे 60 साल जेको खाधा हूंदा 70 साल जेतिरो खाधो सो माफ़ फ़क़ति हींअर राज़ी थी वञे त हींअर ई जन्नत जो टिकट मिली वञे मौला तरीक़ो ॿुधायो आहे
खुदा जी बंदगी चाहे या सरिया रिजा वक्त ना है तेरे के फकत दुआ कुमेल के जुटे मजलिस या सरिया रिजा इफल मल्ला जमले कोई दुआ उन जी मग़फ़रत कर जे वट दुआ का सवाए कुछ भी ना है चके दो वडो मानू है प्रोटोकॉल है कारखाना है अगिया पोया नौकर है ये सब विसारे उन जी दरगाह में उते वनी चो मुट दुआ का सवाए कुछ भी केरा ही चल खुदा जी बंदगी में केरा ही चल वरी के फइन का फाल दे मा तशा तू वो आई जो सब कुछ करे सकी बादशाह जा हेलीकॉप्टर भी रहना है जुड़ थी वो कोंता अची सकूं मौसम खराब थी वही मगर खालिक फइन का फाल दे मा तशा तू वो आई तुझा प्रोग्राम कोंता बदल दी सके शादी का प्रोग्राम हुंदा ने कार्ड मिली वेंदा है तो घर में मौत थी वो शादी का कार्ड खत्म होटल में बिल न हुंदा सब खत्म मगर खालिक के मौला चवे तो वनी चो वनी खुदाया तू सब कुछ करे सकी खालिक जी बंदगी वैदानियत अली तो बुधाई असाजे मंबर पे आए बदकिस्मती से हुए चलता जेके अली के खुदा बनाई था अली चवे तो मुट खुदा जो मर्जियों आहिनि और सिज के वारे सगा तो मगर सिज के वारे का पोए सजदे में वही चवा तो जेको सिज के वारे तो सजदे में किरी चवे तो मुझे रब हुआ जेके आओ सजदो करे यमन इसमो दवा व जिक्र शिफा व ताए तो गिनन वक्त ना जेके लफ्ज के वजह जी वजाहत करिया उनके वाकया उनसे कंसर्ट के शयूं मगर मोला चवे तो आओ खुदा या यमन इसमो दवा तुझे नालो ही दवा है जिक्र शिफा तुझे जिक्री शिफा है फकत असी जे करे अली जे ने फलसफे में खुदा जे एड़ा करीब अची वणू तो हकीम डॉक्टर वजन की जरूरत ही न पवे यमन इसमो दवा व जिक्र शिफा व ताए तो गिनन तुझी अतात बेनियाज करे फकत खुदा जी ये करे अतात कजे बेनियाज अली इस्लाम फरमायो अली हजारे खुदा ने पोया झुको था हिकड़े अली जी हिकड़े खुदा हकीकी खुदा जी पैरवी करे सबनी खुदा में जान चला सको ये अली जो फलसफो नैजल बलागा के ॾिसो बिना नुक्ते जे अली जो खुतबो रुको खाली लफ्ज कोने में आया तो फसा तो बलागत सागी किरदार सागियो है मफहूम पहले कमाल ते बिना अलफ जे खुतबो जो अली केडो अजीम आ हिनन आले मोहम्मद जे हर फर्द असा के सिखारियो है तो खुदा जी वैदानियत के किए पेश करियो सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद ये तो शख्स है इमाम जाफर सादिक अलैहिस्सलाम जे महफिल में जैसा नालो है अबू शाकिर हमेशा सवाल कंदो एतराज वारा उन्हें एक ॾींहुं इमाम अलैहिस्सलाम के फरमायो तो जेका शय हवा से खमसा समझंदा हूंदा न यानी पंज हवास असांजा आहिनि अखियुनि सां ॾिसण नक सां सूंघण कननि सां ॿुधण ज़बान सां जेको चखण ऐं हथ सां छूंघण ये पंज हवास आहिनि हुन चयो त खुदावंद आलम इन्हनि पंज हवासनि सां मैं ॿुधिजे कोन थो न ॾिसी सघे थो पंजनि हवासनि में खुदा आहे कोन इन करे खुदा जो वजूद न आहे हवास खमसा सां खुदा सम्झ में नथो अचे इमाम जाफर सादिक अलैहिस्सलाम फरमायो अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद उन फरमायो तो तुझो सवाल तुझे 5 फुट 6 या 6 फुट जो जिस्म है उन्हें में तुझे सवाल जो जवाब है वधिक बाहर न वञ मौला फरमायो भला तोखे ख़बर है तो हर माण्हू में रक्त हूंदो है खून हर माण्हू में आहे जी हाँ के माण्हू ज़ख्मी थींदा आहिनि ॾिसंदा आहियूं रत आहे या न मौला फरमायो रत तो अखियुनि सां ॾिठो आहे तुंहिंजे जिस्म में हले पियो रत पोइ तूं वजूद तूं चवीं थो जेका शइ अखियुनि सां न ॾिसजे उहा आहे ई कोन उनमें वजूद न आहे ॿुधाए त तो अखियुनि सां पंहिंजे रत ॾिठो आहे चई त न चितो इन रत जी रफ्तार जेका आहे उन धड़कन जो आवाज़ तो कननि सां ॿुधो आहे त रत कीअं पियो टक टक जो आवाज़ रत जी थोड़ा ख़बर पए थी
हालांकि अॼु जी साइंस मेडिकल साइंस थोरो अहिड़े इल्म खे जेकर ॿुधायां आम तरह मजलिसनि में इहे ॻाल्हियूं कोन थींदियूं आहिनि मुंहिंजो पंहिंजो स्टाइल आहे जेको कुझु इल्मी कुझु फ़लसफ़ो कुझु इहे शयूं पोइ ख़ुश्क मौज़ू हूंदो आहे पोइ केरु क़बूल करे न करे प्रोफेशनल माण्हू कोन आहियां सवाल पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद मेडिकल साइंस चवे थी त दिलि खां रत निकिरी सॼे जिस्म जो पूरो दौरो करे ॾेढ विच में वरी वापसि दिलि ताईं पहुचंदो आहे उनमें 75,000 मैल सफ़र कंदो आहे 75,000 मैल तव्हांजे जिस्म में अंदरि हिन हेतिरे 6 फुटनि में 75,000 मैल ॾेढ मिंट में अॼु मेडिकल साइंस चवे थी इन जो मतिलबु केॾी स्पीड सां हूंदो असांजूं रगूं केॾियूं सन्हियूं आहिनि पर उहो छिकिजे त 75,000 मैल 75,000 मैल मगर रत एॾो स्पीड में वञे थो पाणी जेको आहे सो तेज़ दौड़ाइण सां बिजली ठहे थी मगर उनजी एतिरी रफ़्तार न आहे त जॾहिं रत एॾो तेज़ आहे केॾो गरम हूंदो उनजी स्पीड केतिरी हूंदी मगर अंदरि असांजे पाइप लाइन्स आहिनि पाणी जा पाइप लाइन्स अलॻि आहिनि रत जी पाइप लाइन्स अलॻि आहिनि ड्रेनेज सिस्टम आहे इरिगेशन सिस्टम आहे असांजे अंदरि 10,000 सिक्योरिटी गार्ड्स आहिनि थोरी जे करे को जरासीम हमलो थो करे इहे बाक़ाइदा हिकदमि कॉन्शियस थी था वञनि पिया हिकदमि अटैक करे तव्हांजे बीमारियुनि खे बचाइनि था ख़ालिक तव्हांजो एहतमाम कयो आहे 10,000 तव्हांजा 10,000 बिजली घर आहिनि तव्हांखे अंदरि रोशन रखनि था तव्हां हीअं करियो था हीअं माटियो था इन में हज़ारे सेल मरी था वञनि पिया खलिया जेके चवंदा उहे यानी हिकदमि ई हज़ारे सेल्स मरी विया वरी नवां पैदा थी विया जेके मेडिकल या फिज़िक्स या केमिस्ट्री या शागिर्द या पढ़ियल माण्हू आहिनि उहे मुंहिंजे ॻाल्हि खे सम्झंदा ज़रूरी आहे हाणे दुनिया जी आवाज़ नज़र आहे शीअ त पूरी दुनिया खे मञायो आहे इन करे इल्मी ॻाल्हियूं पढ़ूं ॿुधूं ऐं सोचूं सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद ते एॾी तेज़ रफ़्तार हूंदी मगर इमाम फरमाए थो त इन जो आवाज़ ॿुधो आहे कननि सां ॿुधंदो हूंदे झटक या एॾो तेज़ थो हले या तुंहिंजे एॾो गरम हूंदो त तोखे करे हथ लाइण सां करे तुंहिंजो बदन गरम थियो आहे त अंदरि केॾी गर्मी आहे माना फरमाए ख़ुदा बंदी आलम केॾो कमाल कयो आहे तो कननि सां ॿुधी कोन थो सघे तोखे कॾहिं रत जी ख़ुशबू या बदबू या धप आई आहे उहो रत ॿाहिरि निकिरे थो त रत में धप आहे तो कॾहिं रत जी ख़ुशबू ॿुधी ॾिसी अची न चई तो करे रत खे अंदरि जेको हले पियो हथ लाथो आहे छुयो आहे इहे मुसलसल मौला फरमायो जे शइ जो वजूद आहे तुंहिंजे जिस्म में उहो तोखे ॾिसण में कोन थो अचे हवा से खमसा में ख़बर नथी पए पोइ बि तूं चवे थो उनजो वजूद आहे 6 फुटनि जे जिस्म में जेका शइ नज़र कोन थी अचे उनजो वजूद आहे तॾहिं काइनात में हेॾा नज़ारा ॾिसी तूं ख़ुदा खे कोन थो वञी ख़ुदा जे वहदानियत खे आले मोहम्मद ॿुधायो आहे हिकिड़ो वाक़ियो बयानु करे साईं वेठो आहे ऐं वक़्तु नाहे तमामु सुबुह सवेरा करे वेठा आहियो थकावट आहे सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद ते पढ़ो भले हाँ वरी ख़ुश्क मौज़ू आहे बता बोर थी पवनि सलवात पढ़ो मोहम्मद वाले वरी इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जो हिकिड़ो अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद उन ज़माने में भी हिंदुस्तान जा तबीब मशहूर हूंदा हुआ जेके अरब वेंदा हुआ हिंदी तबीब मंसूर जे जेको छा दरबार में इमाम अलैहिस्सलाम खे घुरायो वियो हो ऐं हिंदी तबीब आयो हिंदी तबीब जेको ख़ासि करे उनजो वॾो रोब हो उहो उनजो तारीफ़ पियो थिए वॾो हिंद खां आयो वॾो तबीब आहे केॾी बीमारी हुजे हुनजो इलाज थो करे इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम मौजूद हो अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद उन इमाम अलैहिस्सलाम जे रूहानियत खे ॾिसी तो क़रीब अची चई त आउं हिंद जो तबीब आहियां मूं वटि तिब जा वॾा उसूल आहिनि तव्हांखे ज़रूरत आहे त आउं तव्हांखे सेखारियां या अव्हांखे ॾियां इमाम खे थो चवे उन इमाम खे कोन सुञाणंदो हो इमाम अलैहिस्सलाम फरमायो त मूंखे ज़रूरत कोन्हे हिन जी चई पोइ तव्हां इलाज कीअं कंदा आहियो इमाम अलैहिस्सलाम फरमायो त असां रतूबत जो इलाज
ख़ुश्की सां कंदा आहियूं, ख़ुश्की जो रतूबत या तरी सां कंदा आहियूं। उन खां सवाइ जेको बि हज़रत मोहम्मद अलैहिस्सलाम असांखे जेको बि सिहत जा उसूल ॾिना आहिनि, असां उन ते अमल कंदा आहियूं। असांखे ॿिए के तबीब जी ज़रूरत कोन हूंदी आहे। इमाम अलैहिस्सलाम फरमाया तूं पाण खे सम्झी थो वॾो तबीब आहीं? चई हा। मौला फरमायो जेकॾहिं वॾो तबीब आहीं सुठी ॻाल्हि आहे, पर आऊं कुझु सवाल करियां थो, तूं उन्हनि जा मूंखे जवाब ॾे, मुंहिंजे इल्म में इज़ाफ़ो कर। चई हा, हुनखे त पंहिंजो रोब हो। हाणे तवजो थो चाहियां। मौला फरमायो भला ॿुधाए त मथे में जोड़ छो आहिनि? मथे में जोड़ छो आहिनि? चई मूंखे ख़बर न आहे। मौला फरमायो भला मथे में वार छो आहिनि? चई मूंखे ख़बर न आहे। मौला फरमायो निराण ते वार छो कोन्हे? चई मूंखे ख़बर न आहे। मौला फरमायो निराण ते सर छो आहिनि? चई मूंखे ख़बर कोन्हे। हाणे आस्ते आस्ते सम्झंदो वियो त आउं केतिरे पाणी में आहियां। मौला फरमायो भला अखियुनि जा पिंजर छो आहिनि? चई मूंखे ख़बर न आहे। मौला फरमायो नक ॿिनि अखियुनि जे विच में छो आहे? ॻाल्हि सम्झ अचे पई? ही अखियूं जेके सभु बादामी छो आहिनि? चई मूंखे ख़बर न आहे। मौला फरमायो नक जो मुंहुं हेठि छो आहे, मथे छो न आहे? चई मूंखे ख़बर न आहे। चई त ही नक जे अॻियां चप जेके एतिरो उभरियल आहिनि, इहे हिते उभरियल छो आहिनि? ही फ़क़ति उन वक़्त में न मेडिकल साइंस न ॿियो, उन ज़माने में बि दुनिया जा सभ खां वधीक हकीम ऐं नफ़्सनि जा नब्बाज़ जेकॾहिं हुआ, नफ़्सनि जा नब्बाज़ हुआ त आले मोहम्मद हुआ। मौला फरमायो नक ही जो चप उभरियल छो आहे, मथे छो आहे? मौला फरमायो दंद जेके आहिनि उहे अॻियां जेको सन्ना आहिनि, पुठियां ॾाढ़ूं जेके आहिनि, ॾाढ़ जेका आहे उहा जेका सख़्तु या वॾी छो आहे? चई मूंखे ख़बर न आहे। चई ॾाढ़ी जेको सो मर्द खे छो आहे? चई मूंखे ख़बर न आहे। मौला फरमायो ही जेको जिगर आहे, पिपड़ जेके आहिनि इहे गोल छो आहिनि? जे जिगर जेको सो गोल छो आहे? चई मूंखे ख़बर न आहे। मौला फरमायो दिलि सनूबरी पोज़ीशन जे शिकल में छो आहे? चई मूंखे ख़बर न आहे। मौला फरमायो गोॾा जेके आहिनि, उनजे ढकड़ियूं जेके आहिनि अॻियां छो आहिनि, पोयां छो न आहिनि? ॻाल्हि सम्झ अचे पई? चइसि हाणे मूं हार मञी, हाणे तव्हां भला ॿुधायो। हुनजो कमु त ख़तमु थियो। मौला फरमायो ॿुध, पूरी भरियल दरबार में आले मोहम्मद जो फ़लसफ़ो जेको इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम फरमायो, अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद, फरमाई मथे में जोड़ इन करे आहिनि त जीअं जेकॾहिं को मथे में सूर पवे या त तेल विझिजे, रोगन विझिजे त उहो अंदरि जज़्ब थी सघे। मौला फरमायो वार इन करे आहिनि त वार हिकिड़ो अहिड़ो ढक आहे जेको सियारे में सख़्तु सीउ पवंदो आहे त तव्हां ॾिसो जेके वार न हूंदा आहिनि उनखे वधीक तकलीफ़ थींदी आहे। जी वार ढकीनि था, गर्मी में बि वार गर्मी खे ढकीनि था ऐं सर्दी में सर्दी खे ढकीनि था। ख़ुदावंद आलम इहो शेल्टर रखियो आहे। चई त भला फरमाए निराण ते वार कोन्हे इन करे त रोशनी जेका सिज जी रोशनी आहे उहा अखियुनि जे विच में दीवार बणिजी न सघे। जेकर वार हुजनि हा त पोइ रोशनी सिधो सभु जेका आहे सा अखियुनि ते बराबरी न वञे हा। मौला फरमायो हे अखियुनि जा पिंजर इन करे आहिनि ॿिन्ही जो, जेकॾहिं रोशनी जेकॾहिं अचे थी त उन्हनि जी विरासत जेका आहे ही शेल्टर बने, जेतिरी ज़रूरत आहे ओतिरी रोशनी उस सिज खे ख़रीद खां वठे थी। तो ख़ालिक जी बेबसत का शइ कोन चई आहे। इहो ख़ालिक जो कमाल आहे, इहो इंसाननि ते आहे। आले मोहम्मद खां पुछो माकोड़ी छा आहे? कॾहिं ज़िंदगी रही वक़्तु न आहे त माकोड़ी ते, नंढड़ी माकोड़ी ते नहजुल बलागा में अली अलैहिस्सलाम केतिरो ॻाल्हायो आहे। माकोड़ी ते हर जेका बि मख़लूक आहे आले मोहम्मद उन ते कयो आहे। पर असांजी बदकिस्मती सां असीं मजलिसूं उहे ॿुधण जा आदी आहियूं जंहिंमें सुर हुजे, किथे सुर सुठी ज़रूरी आहे, मगर फ़क़ति आदी थी रहिया आहियूं त मवाद न हुजे। सुठो मवाद हुजे पोइ सुर में ॿुधो या बग़ैर के घुर जे ॿुधो, मगर मवाद आले मोहम्मद जो इल्मी हुजे, अकली हुजे, फ़लसफ़ियाना हुजे, दलील सां हुजे, रवायत हुजे, दरायत सां हुजे। सलावत पढ़ो मोहम्मद आले मोहम्मद ते। इमाम अलैहिस्सलाम फरमायो नक ॿिनि अखियुनि जे विच में छो आहे? इहो नक न हुजे हा त रोशनी जेका ॿिनि अखियुनि ते ईअं पवे हा माण्हू ॾिसी कोन सघे हा।
इन करे नक ते आहे वो भाई बराबरी जे बुनियाद ते रोशनी के तक़सीम करे थी रोशनी जेका पवे थी नक हेठ इन करे आहे जो जेके दिमाग जा बुखारात ऐं ज़हरीली शयूं जेके अचनि थियूं वो जो गंदगी जेका अचे थी उहा दिमाग जी नक जे हेठां ही त वही थी वञे थी मथे हुजे आहे निकिरी कोन सघे आहे दिमाग जूं बीमारियूं पैदा थी वञनि हा खुदावंद आलम उन्हनि बीमारियुनि जो इलाज कयो आहे त जेके दिमाग में जेके ज़हरीला मादा आहिनि उहे नक जे ज़ीरत में उन नक में जेको सो ॿाहिरि निकिरण जे लाइ इंसान खे सही माना में सेहतमंद बनाए सघे सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद ते इमाम अलैहिस्सलाम फरमायो त ॿी ॻाल्हि आहे त नक में खुदावंद आलम सूंघण जी सलाहियत रखी आहे तव्हां को बि खाधो खाओ था नक जे क़रीब पहिरीं अचे थी पहिरीं नक गवाही ॾिए थो ही बदबूदार आहे ही न खा ही ख़ुशबूदार आहे ही सुठी शइ आहे खा कॾहिं कॾहिं पाण चवंदा आहियूं खीर फिटी ख़बर सूंघे ॾिसो छा आहे इहो ख़ालिक इहा सलाहियत रखी आहे ॾिसी वठो सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद ते मोला फरमायो चप उभरियल छो आहे इन ये चप उभरियल न हुजनि हा जेकॾहिं स्लोप ते हुजनि हा त नक मां जेको गंद निकिरे हा वात में हलियो वञे हा इन करे खुदावंद आलम थोरो उभरियल रखियो आहे त जीअं उभरियल हुजे त हिते अची पोइ हितां साफ़ करे सघे थो हेॾां वेही सघे थो हेॾां वेही सघे थो वात में कोन वेंदो वरी मोला फरमायो ॾंद सन्ना अॻियां आहिनि त उहे पहिरीं शइ खे भोरीनि था उन खां पोइ पुठियां ॾाढ़ंदा वञनि था ॾाढ़ूं उनखे पी बाक़ाइदा उनखे पाण्याट बनाए थो त जीअं गले मां आराम सां उहो निकिरी सघे हज़म थी सघे तव्हांजे मैदे में वञी सघे वरी मोला फरमायो त दिलि सनूबरी सूरत में छो आहे इन करे त उहो दिलि जी जेका कुंड उहो मैदे में वञी ऐं जेको आहे सो बुखारात खे ॿाहिरि कढी सघे पिपड़ जेको सो ॿिनि हिसनि में विरायल इन करे आहिनि त ॿिन्ही पासनि खां दिलि खे हवा मिली सघे ख़ालिक वॾो साइंसदान आहे अॼु जा साइंसदान मगर ख़ालिक वॾे में वॾो कारसाज़ छा माना हर कमु उनजो आहे हर साइंस उनजी आहे उन केॾियूं डिज़ाइनूं ठाहियूं आहिनि रुगो ख़ाली तव्हां जे करे मोर ॾिसो झिरकियूं ॾिसो मुख़्तलिफ़ जे करे ॾिसो त हर कंहिंखे रंग कहिड़ा आहिनि उन डिज़ाइन को माण्हू ठाहे थो वेही पहिरीं प्लानिंग करे थो ख़ालिक कॾहिं प्लानिंग कई कीअं कई मगर हर शइ पंहिंजे मुख़्तलिफ़ उन जे करे हाथी ठाहियो त हाथी जो पंहिंजो वज़न माकोड़ी जो पंहिंजो वज़न सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद ते मेरी चयो में तो वधीक पढ़ो वरी पासे मसाइब पढ़ो सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद ते मोहम्मद वाले मोहम्मद ही त आले मोहम्मद है हिननि तारफ़ करायो है हिननि ॿुधायो आहे त इबादतनि जा तरीक़ा कहिड़ा आहिनि अॼु जी मजलिस जेकॾहिं इमाम सैयद सज्जाद जे नाले सां आहे नालो त अली इब्न हुसैन आहे ॾिसो तइजिब जी ॻाल्हि आहे त 8 हिजरी में इमाम अली इब्न हुसैन जी विलादत थी थी 40 हिजरी में अली अलैहिस्सलाम जी शहादत थी थी थोरो दावत फिक्र थो ॾियां जॾहिं इमाम सैयद सज्जाद पैदा थिया आहिनि त मौला अली ज़िंदा आहिनि जॾहिं शहादत थिए 40 हिजरी में त इमाम ज़ैनुल आबिदीन 3 साल जा आहिनि माण्हू हमेशह पीउ जो नालो तॾहिं रखंदा आहिनि जॾहिं पीउ मरी वेंदो आहे त पोइ उन जो नालो यादगार तौरु रखंदा आहिनि ही वाहिद हुसैन इब्न अली आहे जेको इमाम अली ज़िंदा आहिनि ऐं पोइ बि पंहिंजे पुट जो नालो अली रखियो अथसि कॾहिं तव्हां सोचियो आहे हिन ते मगर जनाबे हुसैन इब्न अली खां पुछियो वियो त पीउ जी मौजूदगी में तव्हां अली जो अली इब्न हुसैन जो नालो अली रखियो आहे तुंहिंजो बाबा जीअरो आहे ज़िंदा आहे ज़ाहिरी तौर ते त जनाबे हुसैन जवाबु ॾिनो त मुंहिंजा 1000 पुट थियनि 1000 जा नाला अली रखा उनखे ख़बर हुई बनु उमैया जेको अली जे नाले खे मिटाइण जी कोशिशि कंदा इहो हिकिड़ो वॾो इनकलाबी फ़लसफ़ो आहे बहरहाल तारीख़ में मिले थो जॾहिं अली अलैहिस्सलाम जा आख़िरी ॾींहं अचनि था ज़ाहिरी शहादत जे हवाले सां इमाम अलैहिस्सलाम
पंहिंजे घर इमाम अली अलैहिस्सलाम घर जे सभिनी भातियुनि खे सॾु कयो, सभिनी खे सॾु करे चयूं त ही अली इब्न हुसैन 2 सालनि जो आहे, पर तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त ही हिन जी माउ ईरान जी शहज़ादी आहे, हिन जो पीउ कोनैन जो शहज़ादो, ही नजीबुल तरफ़ैन शाही खून आहे, हिन में शाही गैरत आहे, मां जे हवाले सां ऐं पीउ जे हवाले सां हिन में शाही गैरत आहे। ख़बरदार का बीबी हिन जे साम्हूं बेपर्दा न अचे, हिन जी गैरत बर्दाश्त करे कोन सघंदी। मगर असां ॾिसूं था इहो ई सैयद सज्जाद आहे, कॾहिं हुन दरबार में भेणूं माऊं बेपर्दा, कॾहिं हुन दरबार में कॾहिं हुन बाज़ार में, ख़ुदा जाने सैयद सज्जाद कीअं बर्दाश्त कयो। इन करे त जॾहिं दरबार इब्न ज़ियाद में हिकिड़ो शख़्स क़रीब अची चयो त सैयद सज्जाद तुंहिंजा हथ छो पिया कंबनि, तूं त वक़्त जो इमाम आहीं। हिन साॻी दरबार में मूं ॾिठो पाण मुस्लिम इब्न अकील मौजूद हो, उन अखियुनि में अखियूं मिलाए इब्न ज़ियाद सां पिया ॻाल्हायो, तव्हां वक़्त जा इमाम ॾको छो था। इमाम अलैहिस्सलाम ज़ारो क़तार रोंदे चयो ऐं शख़्स तो मूंसां इंसाफ़ न कयो, ऐं इब्न ज़ियाद खां डिॼी कोन थो रखां, पर आऊं जॾहिं पंहिंजो नज़र मथे थो खणां, मुंहिंजी पहिरीं नज़र मुंहिंजी पुफी ज़ैनब जे बेपर्दा सिर ते पवे थी, मुंहिंजी गैरत बर्दाश्त नथी करे सघे। ख़ुदा जो कसम सैयद सज्जाद ऐं जनाब ज़ैनब न हुजनि हा, जनाब ज़ैनब के शरीकतुल हुसैन चऊं था, फ़क़त शरीकतुल हुसैन न हुई, शरीकतुल सैयद सज्जाद भी हुई। हर दरबार में हर बाज़ार में ये सैयद सज्जाद सां गॾु आहे। वक़्तु न आहे जनाब ज़ैनब जी बेपर्दगी सज्जाद बर्दाश्त करे कोन थी सघियो। ख़ुदा जो कसम बाब सात ते सैयद सज्जाद हिकिड़ा जुमला चया आहिनि, मौला फरमाइनि था काश मुंहिंजी माउ मूंखे न ॼणे हा, काश मुंहिंजी माउ मूंखे न ॼणे हा, जो ही मंज़र ॾिसां हा, अली जूं दियूं नम मैल पंध कनि, उन जॻह ते जिते तिर उछलाइण जी जॻह न हुजे उते जनाब ज़ैनब बिन कुलसूम पैदल हलनि पियूं, पैदल हलनि पियूं, अॻियां अॻियां मस्खरा मस्करियूं करे रहिया आहिनि, पोयां रक़ास रक़्स करे रहिया आहिनि। अली जूं दियूं बाब सात में दरबार यज़ीद जे क़रीब अचनि थियूं, प्यारियो वञे थो, जेसि ताईं यज़ीद जी दरबार सजी न वञे अली जी दियनि खे हिते प्यारियो। तारीख़ में मिले तो 3 ॾींहं गुज़री विया। जनाब ज़ैनब सैयद सज्जाद खे चयो, सज्जाद पुट मूं 15 अज़ान ॿुधी आहे, छा अञा यज़ीद जी दरबार सजी न वई आहे, हाणे आउं एतिरी थकी पई आहियां, मूं में बीहण जी ताक़त न आहे। ऐं तव्हां खां पुछां थो जनाब ज़ैनब जेकॾहिं एतिरी थकल आहे त 4 सालनि जी सकीना केतिरी थकियल हूंदी, उन कीअं बर्दाश्त कयो हूंदो। ख़ुदा जो कसम आहे उहो ई बीबी जॾहिं यज़ीद जी दरबार में अचे थी, तारीख़ में मिले थो बीबियूं ईअं बीठियूं आहिनि, हिकिड़े गले में अरिड़हं जेको हिकिड़े रस्से में 18 गला आहिनि, रात जो अधरात जो शराबी नशे में आहिनि, रूम जेको सफ़ीर आहे वो वेठो आहे, हिकु दफ़ो यज़ीद खे अधरात जो पुछे थो ऐं यज़ीद ही जेके कैदी आहिनि इहे छा मुसलमान कोन आहिनि छा? जी छो थो पुछे? जी हिननि को एॾो वॾो ॾोह कयो आहे जेके एॾी सज़ा ॾिनी अथई। यज़ीद पुछे थो छा थो पुछणु चाहीं? चए थो सवेरा कर